छा तव्हां डिघी ऐं सिहतमंद ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त पोइ अहिड़े अमल खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो बणाए छॾियो जंहिंसां तव्हां लुत्फ़अंदोज़ बि रहो ऐं तव्हांजो जिस्म बि तहरुक में रहे। अहिड़ी ॻाल्हि हिकु नई तहक़ीक़ में साम्हूं आई आहे। जर्नल जामा नेटवर्क ओपन में छपियल तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त स्विमिंग, साइकिल हलाइण, क्रिकेट खेॾणु या रुॻो पंधु घुमण ई डिघी ॼमार ऐं सिहतमंद ज़िंदगीअ जो सबबु बणिबो आहे। तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त अहिड़ा अमल दिलि जी बीमारियुनि ऐं कैंसर जे करे मरण जे ख़तरनि खे घटाए छॾींदा आहिनि। अमेरिका जी नेशनल कैंसर इंस्टीट्यूट जी इन तहक़ीक़ में 59 खां 82 साल जी उमिरि जे 2,72,000 माण्हुनि खे शामिल कयो वियो हो, जिन खां वांदिकाई वारे वक़्त में पंहिंजी किट बाबति सुवालनामा भराया विया। माहिरनि अहिड़ी ॻाल्हि जी मॉनिटरिंग 2 सालनि ताईं जारी रखी ऐं उन्हनि में कैंसर, दिलि जी बीमारियुनि या कंहिं बि सबब जे करे मौत थियण जी जांच पड़ताल कई वई। तहक़ीक़ में ॾिठो वियो त कंहिं बि क़िस्म जे मुतहरिक रहण वारी सरगर्मी, जीअं हर हफ़्ते में 2.5 खां 5 कलाकनि ताईं दुड़की पंधु करण सां कंहिं बि क़िस्म जे मौत में 13% ताईं घटिताई अची वञे थी। टेनिस या क्रिकेट जे करे या का बि रांदि इन हवाले सां सभ खां वधीक बहितरीन सरगर्मी आहे, जंहिंसां दिलि जी बीमारियुनि जे करे मौत जा ख़तरा 27%, जॾहिं त कंहिं बि सबब जे करे मौत जा ख़तरा 16% ताईं घटिजी वञनि था। अहिड़ीअ रीति जॉगिंग जी आदत सां कैंसर जे करे मौत जा ख़तरा 19% ऐं ॿिए कंहिं बि सबब जे करे मौत जा ख़तरा 15% घटिजी वेंदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त कुझु न करण जे मुक़ाबले में कंहिं बि हिकु आदत खे अपनाइण सां सुठी सिहत जे लाइ तमामु फ़ाइदा माणे सघजनि था।